अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबिची खां। जंहिंखे अलाह रखे तंहिंखे केरु चखे। दाबिची प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पारां हथ आयल गुम थियल नींगर जूं पोस्टूं सोशल मीडिया ते हलण खां पोइ दोस्तों, ही छोकिरो दाबिची मां मिलियो आहे, गुम थी वियो आहे, पंहिंजो नालो बि नथो ॿुधाए सघे ऐं हिन जी उमिरि लॻभॻि 15 खां 18 साल आहे ऐं ही कननि खां बि बोड़ो आहे ऐं ॻाल्हाए बि नथो सघे, गुंगो बि आहे। नींगर जे वारसनि जो बदीन मां दाबिची थाणे ते राब्तो। इन मौक़े ते वालदीन ॿुधायो त असांजो पुटु गुज़िरियल 2 सालनि खां 2 वरियनि खां गुम हो। असां पंहिंजे पुट जे मिलण जा आसरा ई लाइ वेठा हुआसीं। अॼु मौजो थी वियो। असांजो मासूम गुंगो नींगर जेको ॻाल्हाए न ॿुधी सघे हथ आयो आहे। असां दाबिची जे सभिनी सहाफ़ियुनि ऐं मक़ामी पुलिस जा थोराइता आहियूं जंहिं असांखे पंहिंजो नींगर बाहिफ़ाज़त मिलायो। असां त आसरो ई लाहे छॾियो हो। एतिरी ख़ुशी आहे जो बयानु नथो करे सघिजे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबिची।